नाज़रीन, सिंध हाई कोर्ट अफ़गान पनाहगीरनि जी वापसी ख़िलाफ़ स्टे जारी करण खां इनकार करे छॾियो आहे। शीमा करमाणी समेत सिविल सोसाइटी तरफ़ां दाख़िल करायल दरख़्वास्त ते जस्टिस नेमुतला फुलफोटो जी सरबराही में बेंच ॿुधणी कई आहे। हाई कोर्ट चयो आहे त ग़ैर क़ानूनी तौरु रहंदड़ परॾेहिनि जी वापसी रियासत जी पॉलिसी आहे। अदालत मुदाख़लत नथी करे सघे। जेको ग़ैर क़ानूनी तौरु तरसियल आहिनि इन्हनि खे कढियो पियो वञे। अदालत चयो आहे त छा वीज़ा ख़त्म थियण बाद को पाकिस्तानी कंहिं मुल्क में रही सघे थो, पहिरियां दरख़्वास्त ॿुधण जोगी हुजण बाबति दलील ॾिना वञनि। नाज़रीन, अव्हांखे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ ॾेई रहिया आहियूं त सिंध हाई कोर्ट अफ़गान पनाहगीरनि जी वापसी ख़िलाफ़ स्टे जारी करण खां इनकार करे छॾियो आहे। शीमा करमाणी समेत सिविल सोसाइटी तरफ़ां दाख़िल करायल दरख़्वास्त ते जस्टिस नेमतुल्लाह फुलफोटो जी सरबराही में बेंच ॿुधणी कई आहे। हाई कोर्ट चयो आहे त ग़ैर क़ानूनी तौरु रहंदड़ परॾेहिनि जी वापसी रियासत जी पॉलिसी आहे। अदालत मुदाख़लत नथी करे सघे। जेके ग़ैर क़ानूनी तौरु तरसियल आहिनि इन खे कढियो पियो वञे। अदालत चयो आहे त छा वीज़ा ख़त्म थियण बाद को पाकिस्तानी कंहिं मुल्क में रही सघे थो, पहिरियां दरख़्वास्त ॿुधण जोगी हुजण बाबति दलील ॾिना वञनि।